असां चैनल देखदो ॿीहर मलिका। गलत माण्हू ही ज़िंदगी जो सही सबक सेखारींदा। गलत माण्हू ही ज़िंदगी जो सही सबक सेखारींदा। कावड़ कॾहिं कॾहिं क़ाबिल इंसान के बेवकूफ़ बणाए छॾींदी आहे। मुश्किल वक्त आयो तो सभिनि जो ज़रफ़ साम्हूं अची वियो। माण्हू बिल्कुलु बि अहिड़ा न हुआ जहिड़ा नज़र ईंदा आहिनि। जेको साह न तोखे साहे साह जो साईं। जेको साह न तोखे सारे उहो साह न मुंहिंजो साईं। मोहब्बत हमेशा खूबी ॻोल्हींदी आहे। तद हमेशा एक तलाश कंदो आहे। ज़िंदगी जा दुख ऐं तकलीफ़ ही इंसान जूं पर हूंदियूं आहिनि जिन मां सबक मिलण खां पोइ इंसान अॻिते वधंदो आहे। मुश्किल वक्त आयो तो सभिनि जो ज़रफ़ साम्हूं अची वियो। मुश्किल वक्त आयो तो सभिनि जो ज़रफ़ साम्हूं अची वियो। माण्हू बिल्कुलु अहिड़ा न हुआ जहिड़ा नज़र ईंदा आहिनि। कोशिश आख़िरी साह ताईं करणु घुरिजे। मंज़िल मिले या तजुर्बो शयूं ॿई नायाब आहिनि। नालायक माण्हू जॾहिं उरूज ते पहुचंदा आहिनि पंहिंजो औकात ते विसारे वेंदा आहिनि। लाइ उहो ज़रूरी न आहे त हू कंहिं ख़ासि मज़हब अक़ीदे या नज़रिए जो पाबंद हुजे। कंहिं बि अज़ीम कम जे लाइ जज़्बे जी ज़रूरत हूंदी आहे। चैनल को सब्सक्राइब करना, शेयर करना, कमेंट करना, कमेंट ॾींदा पंहिंजे राय खां आगाह ज़रूरु।